ॾिसंदे हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। सिंध में पीरी मुरीदीअ जो सिलसिलो घणे वक़्त खां हलंदो अचे थो। वक़्त जे हाकिमनि अहिड़े पीर या बुज़ुर्गनि खे कॾहिं बि माफ़ नथे कयो जंहिं जे ज़रिए आम माण्हुनि वटि सियासी ऐं समाजी शऊर थे जाॻायो। अंग्रेज़नि पंहिंजी चालबाज़ियुनि ऐं ताक़त ज़रिए सिंध ते 1943 ईस्वीअ में फ़तह हासिल कई। उन वक़्तु सिंध में आम ख़्याल हो त अंग्रेज़ जल्द हलिया वेंदा, पर ईअं ई न थियो। 1957 ईस्वीअ में आज़ादीअ जी वेल शुरू थी, जंहिंमें सिंध जे माण्हुनि बि हिसो वरितो, पर इहा आज़ादीअ जी जंग नाकाम साबित थी। सैयद सबक़तुल्लाह शाह अवल जे हुरन में पैदा कयल आज़ादीअ जे जज़्बे सबबि 1995 ईस्वीअ में उन्हनि अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावत करे ॾिनी। इहा आज़ादीअ जी तहरीक लॻभॻि 12 सालनि ताईं हलंदी रही। हुरन आज़ादीअ जो ऐलान करे अंग्रेज़नि सां वेर जारी रखी। बदिले में अंग्रेज़नि हुरन खे गिरफ़्तार करे जेलनि हवाले कयो ऐं उन्हनि जूं ज़मीनूं ज़ब्त कयूं। इहा जदोजहद अंग्रेज़नि जे जदीद हथियारनि, ताक़त ऐं जासूसीअ सबबि घणो वक़्तु जारी न रही सघी। सबक़तुल्लाह शाह ॿियों 1922 ईस्वी में गादी नशीन थियो। अंग्रेज़नि खे इन गादीअ मां हमेशह ख़तरो रहंदो हो, उन करे ख़ासि नज़रदारी ऐं जासूसी कई वेंदी हुई। 1929 ईस्वीअ में हिकु औरत पुलिस वटि दरख़्वास्त कई त संदसि को फ़र्द पीर साहिब वटि क़ैद आहे। पीर ॻोठ ते छापे खां पोइ उन फ़र्द खां सवाइ तमामु घणो गोला बारूद पिणु हथ आयो। पीर साहिब खे गिरफ़्तार कयो वियो। मोहम्मद अली जीणा उन केस में पीर साहिब जो वकील मुक़ररु थियो, पर 2 शुनवायनि खां पोइ वस्तल फ़ी वापसि करे छॾियईं। सबक़तुल्लाह शाह ते हिकु औरत जे क़त्ल ऐं गोला बारूद रखण जो केस दाख़िल थियल हो। औरत जो साबित केस न थियो, जॾहिं त ॿियनि ॾोहनि में खेसि 8 सालनि जी सज़ा ॿुधाई वई। सबक़तुल्लाह शाह 25 नवंबर 1936 ईस्वीअ में आज़ादु कयो वियो। जेल मां आज़ादीअ खां पोइ हू अंग्रेज़नि जो वधीक मुख़ालिफ़ थी पियो। उन वक़्तु पीर ॻोठ मां हिकु अख़बार निकिरंदी हुई जेका हुरन में तमामु घणी मशहूरु हुजण सां गॾु संदन हामी हूंदी हुई। सबक़तुल्लाह शाह अहिड़नि माण्हुनि ते मुश्तमिल हिकु जमात तयारु कई जेके वतन या कफ़न जो मफ़हूम चङी तरह सम्झंदा हुआ। अहिड़ीअ तरह हुरन जी खुफ़िया ट्रेनिंग शुरू कई वई। जंहिं बि माण्हू उन तहरीक जो राज़ दुश्मन वटि ज़ाहिर कयो, उनखे मौत जो हक़दार क़रार ॾिनो वियो। पीर साहिब कांग्रेस जो हामी हो, तंहिं करे हिन पंहिंजे हुरन खे कपड़ा पाइण ऐं गोश्त न खाइण जी तलक़ीन कई। अंग्रेज़नि तरफ़ां सबक़तुल्लाह खे कराची रहण ते मजबूर कयो वियो, पर जल्द ई हू मोटी खैरपुर आयो। तॾहिं हुकूमत खैरपुर जी रियासत खे सबक़तुल्लाह जी गिरफ़्तारी जो चयो। धोखे सां सबक़तुल्लाह शाह खे गिरफ़्तार कयो वियो। रद्द अमल में हुरन पंहिंजी बग़ावत में तेज़ी आणे छॾी। जॾहिं सबक़तुल्लाह सीपी सूबे जे जेल में क़ैद हो, उन वक़्तु 16 मई 1942 ईस्वीअ में लाहौर मेल खे उॾेरो लाल ऐं टंडो आदम रेलवे स्टेशन जे विच ते किरायो वियो। अहिड़ीअ तरह बाग़ी कारवायुनि में तेज़ी ईंदी वई। पीर साहिब जी ब्रिटिश सरकार ख़िलाफ़ बग़ावत में ॿिया केस हैदराबाद सेंट्रल जेल में मिलिट्री ट्रिब्यूनल में हलिया विया, जंहिं जो सरबराह मेजर जनरल रिचर्ड्स ऐं ॿियो मेजर सिविल मैजिस्ट्रेट कॉमरेड हैदर बख्श जतोई हो। कोर्ट मार्शल तहत पीर साहिब खे मौत जी सज़ा ॿुधाई वई। उन वक़्तु हुर तहरीक ज़ोरनि ते हुई, तॾहिं हुर एक्ट नाफ़िज़ करे सभिनी हुरन खे छो त असांखे हिन हिस्ट्रीअ जे बारे में का बि वधीक ख़बर न हुई। सो जेके बि अवां ॼणनि ताईं पहुचायो उहा असांजी वॾी कोशिशि हुई। सो इंशाअल्लाह उमेद आहे तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं हिकु नई वीडियो में, तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।